अस्सलाम वालेकुम दोस्तों, शाला खुश आहे तबियत सही आहे। मां तव्हांजो पंहिंजो नज़ीर में दोस्तों मां मंज़िल पंप वटि बीठो आहियां ऐं मंज़िल पंप वटि हिकिड़ो नौजवान आहे जेको पंहिंजो खैरपुर मीरस मां हिकिड़ो पिंडियूं ऐं मानी रखण लाइ जेके थींदा आहिनि गरम रखण लाइ उहे शयूं विकिरो करे रहियो आहे। सोचुमि तव्हांखे मिलराइजे हुन नौजवान सां ऐं हुनजो तारुफ़ बि कराइजे ऐं केतिरो अरसो थियो अथसि ऐं हुन कारोबार मां केतिरो ख़ुशि आहे ऐं केतिरो बचेसि थो उन जी ज़बानी ॿुधंदासीं। साईं ही नौजवान आहे, भाउ तव्हांजो नालो छा आहे? मोहम्मद रमज़ान। किथां जा पाण? हा, हितां जी बियो। भाउ पाण खैरपुर मीरस जो आहे। हिते केतिरो अरसो थियो आहे भाउ? हा, कीअं रोज़ी कीअं थी हले? ऐं ही माल कीअं अचे तव्हां वटि? ट्रांसपोर्ट जे ज़रिए। अच्छा, हीअ वॾे में वॾी हीअ साइज़ आहे? हे केतिरे जी आहे? 350। ऐं पिंडी 50 रुपया, माना आख़िरी रेट इहो। ऐं हे ॾोयूं वग़ैरह? अच्छा, सही। रिहाइश हिते ई आहे न तव्हांखे? सही आहे। महीनो थियो अथव माना कारोबार में सुठी रोज़ी मिलेव थी न? वाह, ज़बरदस्त। ॿियनि नौजवाननि जे लाइ कहिड़ो मैसेज आहे तव्हांजो? छा चवणु चाहींदव उन्हनि खे जेके सुठी रोज़ी कनि, हिलाल जी रोज़ी कनि, गंदे कम खां बचनि? सही। पंहिंजे माउ इहा ई सभ खां वॾी कामयाबी आहे। सही। दोस्तों भाउ खे महीनो खनि थियो आहे, हीउ कारोबार पंहिंजो करे थो ऐं ख़ुशि आहे, सुठी रोज़ी मिलेसि थी। हीउ बि कारोबार तव्हां करे सघो था। हीउ मंज़िल पंप वटि बीठो आहे, मां बि मंज़िल पंप वटि बीठो आहियां। हीउ ॾिसो, ऐं हिते काफ़ी सारा हिन वटि ग्राहक अचनि था ऐं तक़रीबन 1000-1200 रोज़ी कमाए थो पंहिंजी नौकिरी खां भलो पंहिंजो कारोबार। महिरबानी मिठा, महिरबानी।